Halo, chipper ini. الله وبركاته. إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قد أفلح من تزكى وذكر اسم ربه فصلى بل تؤثرون الحياة الدنيا والآخرة خير وأبقى إن هذا لفي الصحف الأولى صحف إبراهيم وموسى. قال النبي صلى الله عليه وسلم من صام رمضان إيمانا واحتسابا غفر له ما تقدم من ذنبه. मुत्तफ़क़ुन अलैह। हर किस्म जी हमद सना वाखाणे वॾाई इबादत बंदगी अकेले अल्लाह जी ज़ात के जुबाए जेको मुल्क जो मालिक है खलक जो खालिक है। अल्लाह तबारक व तआला जी तारीफ का बाद बेहिसाब अनगिनत लातादाद दुरूद सलाम जन जनाबे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मथे जैके अल्लाह तबारक व तआला इन पूरी दुनिया जे हिदायत जे लाए मबूस फरमायो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। बिरादरान इस्लाम, अजीजों, साथियों, बुजुर्गों, अजीज माओ, अज ईद फितर जो डी है निहायत खुशी है मुसर्रत जो डी है। उन शख्स जे लाए, उन नौजवान जे लाए, उन पोड़े जे लाए, उन बुजुर्ग जे लाए, उन औरत जे लाए खुशी जो डी है जे रमजान अल मुबारक जा पूरा रोजा रखिया ऐं बगैर बीमारी जे बगैर के उज़र जे हिकड़ो पण रोजो न छड़ियो। कोई जे लाए तो उन शख्स जे बारे में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो हो
मन साम रमजान ईमानन व इहतिसाबन गुफिर लहु मा तक़द्दम मिन ज़म्बिही। जे हालत ईमान में अल्लाह सा सवाब हासिल करण जी नियत सा रमजान मुबारक जा मुकम्मल रोजा रखिया उन जा अगला गुनाह गुज़रियल गुनाह माफ़ किया वञे था। अॼु जो ॾींहुं उन शख्स जे लाइ पण यकीनन ख़ुशी जो ॾींहुं आहे जेको माह रमज़ान मुबारक में मुकम्मल रोज़ा रखण जे सिवा नमाज़ तरावीह जो पण एहतमाम कईंदो रहियो, उनके पाबंदीअ सां पढ़ंदो रहियो। उनजे लाइ त उन शख्स जे बारे में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तकरीबन 1450 वरे पहला फरमायो हो, मन काम रमजान ईमानन व इहतिसाबन गुफिर लहु मा तक़द्दम मिन ज़म्बिही। जे ईमान जे साथ अल्लाह जी रज़ा के हासिल करण जे लाइ क़याम कयो, तरावीह पढ़ियो तो उन जा पण पुठला गुनाह माफ़ किया वञे था। सियाम रमजान ऐं क़याम रमजान जो एहतमाम करण वारा खुश नसीब बा। प्यारे नबी हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आंखे मगफिरत जी खुशखबरी सुणायो हुयो। अॼु जो ॾींहुं यकीनन आदि लाइ ख़ुशी जो ॾींहुं आहे। तव्हां रोज़ा रखिया ऐं तरावीह पढ़ंदा रहिया, अल्लाह तबारक व ताला इन्ही के शर्फ़ क़बूलियत सां नवाज़े। अॼु यकीनन उन शख्स के ख़ुशि थियणो खपे, उन मर्द के उन औरत के ख़ुशि थियणो खपे जंहिं लैलतुल क़द्र जी इबादत जो सवाब हासिल करण जे लाइ आखिरी अशरे जी ताक राते में क़याम कयो, कोशिश कई ऐं ख़ुसूसी तौर मथे उन्ही राती में जागियो। उनजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे बारे में फरमायो, मन कामा लैलतुल क़द्र ईमानन व इहतिसाबन गुफिर लहु मा तक़द्दम मिन ज़म्बिही। जो कोई शख्स ईमान जे साथ तलब अजर ऐं सवाब जी ख़ातिर लैलतुल क़द्र जो जागियो क़याम कए तो उन जा पण गुज़रियल गुनाह माफ़ किया वञे था। ही ॾींहुं उन शख्स जे लाइ ईद जो ॾींहुं आहे जंहिं रमज़ान मुबारक में सच्ची तौबा कई ऐं अल्लाह खे ख़ुशि ऐं राज़ी करे गियो। अॼु जो ॾींहुं ख़ुशीअ जो ॾींहुं आहे उन शख्स जे लाइ जंहिं रमज़ान मुबारक जो महीनो हासिल कए ऐं अल्लाह वटां माफ़ी मंगी करे पिन जा तमाम गुनाह, पिन जूं तमाम ग़लतियूं माफ़ कराए लाथई। ऐं उहो शख्स यकीनन बदनसीब ऐं वॾो महरूम आहे जंहिं रमज़ान मुबारक जहिड़ो महीनो पाए ऐं अल्लाह ताला वटां पिन जे गुनाहनि जी माफ़ी न कराए सघियो, अल्लाह वटां पिन जा गुनाह माफ़ न कराए सघियो। अल्लाह उनके वक्त ॾिने, अल्लाह उनके टाइम ॾिने, अल्लाह उनके मुक़द्दस महीनो नसीब कए, तंहिंजे बावजूद अल्लाह वटां रोज़ा रखी करे, नमाज़ूं पढ़ी करे, रात जो जागी करे पिन जा गुनाह न माफ़ कराए सघियो, उहो यकीनन बदनसीब आहे। हिकिड़ो शख्स ईद जी ॾींहुं हज़रत अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाहु अन्हु जी ख़िदमत में हाज़िर थियो। पहिरों हुन ॾिठे त हज़रत अली सुकला मानी ऐं ज़ैतून जे तेल सां खाई रहिया आहिनि। पाण मथे पर अहिड़ो टाइम अॻे गुज़रियो आहे, अहिड़ो वक़्तु गुज़रियो आहे तो उन टाइम में पाण अटे में सरसियूं तेल विझी करे खाईंदा हुआसीं। बच्चा जहिड़ा रोअंदा हुआ तर उन्हीं जे लाइ अॼु जेको दुकाने मथे चीज़ूं मौजूद आहिनि, खाधे पीते जा सामान मौजूद आहिनि, उहे घणा ओछा हूंदा हुआ त ताक़त की न हूंदी हुई, रुपयो की न हूंदो हो त पाण उन्हीं के ख़रीदे सघूं, उन्हीं के गिनी सघूं। त हज़रत अली पण सुकल मानी ज़ैतून जे तेल में ॿोड़े करे खाई रहिया हुआ ईद जो ॾींहुं। ॿिया ॾींहं न हुआ, ईद जे ॾींहुं खाई रहियो त
तैर जेको शख्स हज़रत अली जी खिदमत में हाज़िर थियो उन चए ऐं अमीरुल मोमिनीन हज़रत अली खलीफ़ो हो चौथे नंबर जो खलीफ़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बाद पहलो खलीफ़ो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु बनियो हज़रत अबू बकर जे बाद हज़रत उमर फारूक ॿियो खलीफ़ो बनियो हज़रत उमर फारूक जे बाद हज़रत उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु खलीफ़ो बनियो हज़रत उस्मान जे बाद हज़रत अली बिन अबी तालिब मुसलमान जो बादशाह बनियो मुसलमान जो खलीफ़ो बनियो खलीफ़ो आहे अमीरुल मोमिनीन आहे ईद जे ॾींहुं सुकल मानी खाई रहियो आहे ज़ैतून जे तेल में ॿोड़े करे खाई रहियो आहे तर हज़रत अली उन शख्स के जवाब ॾिने उनखे चई या हादा लैसल ईद लिमन लबिसल जदीद व अकल सरीद वलाकिन अल ईद लिमन कुबिल मिनहु बिल अमसी सियामुहु व कुबिल मिनहु क़ियामुहु व गुफिरा लहु ज़म्बुहु व शुकिरा लहु सायुहु फहादा हुवल ईद वल यौम लना ईदुन व गदन लना ईदुन व कुल्लु यौमिन ला नासिल्लाह अज़्ज़ व जल्ल फीहि फहुव ईदुन ऐ शख्स ईद उन्हीं जी नाई जे नवो वॻियो पहिरियो ईद उन्हीं जी नाई जे उम्दा लिबास सा पिन जे बदन पिन जे तन के आरास्ता कयो खूबसूरत बनायो ए ईद उन जी नाई जे उम्दा खाधो खातो बल्कि ईद तो उन जी आहे जंहिंजा रोज़ा कबूल थिया जंहिंजा रोज़ा अल्लाह तबारक व तआला कबूल करे गिरे जंहिंजो क़याम जंहिंजो तरावियूं अल्लाह कबूल करे लाथे ऐं जंहिंजा गुनाह माफ़ करे छॾे अल्लाह तबारक व तआला ऐं जंहिंजी कोशिश जी कदर कई हुई जंहिंजी मेहनत जी कदर कई हुई ऐं ईद असल ईद जो ॾींहुं आहे ऐं असांजे लाइ हज़रत अली चए था अॼु जो ॾींहुं पर ईद आहे ऐं सवारी जो ॾींहुं पर ईद आहे हर अहिड़ो ॾींहुं जंहिंमें अल्लाह जी नाफ़रमानी न थिए गुनाह जो को कमु न थिए उहो असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे अॼु पाण ईद सिर्फ़ 12 महीना में बफिरा अचे थी उन्हीं खे सम्झो था अॼु पाण खे पंहिंजे गुनाहनि जी फिक्र न आई पंहिंजे नाफ़रमानीअ जी फिक्र न आई जेको रोज़ा छॾिया आई तरावियूं छॾियूं आई खाई पी करे उठे वांगर खाई पी करे जानवरे वांगर पा सॼो महीनो गुज़ारे छॾियो अॼु पाण खे उन जी फिक्र न आई अॼु पाण सोचियूं था त असीं वॾा ख़ुशि नसीब आहियूं असांजे बदन मथे वॻो आहे असांखे बहितरीन बूट आहे असां वटि बहितरीन रुमाल आहे अॼु असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे बिरादरान इस्लाम हज़रत उमर बिन अब्दुल अजीज चवंदा हुआ लैसल ईद लिमन लबिसल जदीद वलाकिन अल ईद लिमन खाफ यौमुल वईद ईद उन्हीं जी नाई जेको ना लिया पहिरे करे आया ईद उन्हीं जी नाई जेको इन मैदान में इन ईदगाह में ना लिया पहिरे करे आया बल्कि ईद तो उन्हीं जी आहे जेको क़यामत जे ॾींहं खां थिजंदा रहिया ऐं उन ॾींहं जे लाइ तयारी कंदा रहिया बिरादरान इस्लाम जे इंसान के अल्लाह माह रमजान मुबारक में रोजा रखना उन जो क़याम करना उन में तिलावत करना दुआ ऐं सदका वगैरह करण जी तौफीक ॾिने उन्हीं के अॼु अल्लाह जो शुक्र अदा करणो खपे अल्लाह जो शुक्रियो इन मैदान में अदा करणो खपे उन जे लाइ त ही मरे रोज़ा ही मरे तरावियूं ही मरे इबादतूं मरे अल्लाह जी तौफीक सां करे सघियो जेकॾहिं अल्लाह जी तौफीक न हुए अल्लाह न चाहे त हू यकीनन ई मरे न करे सघियो इन जे साथ साथ अल्लाह वटां दुआऊं पिणु घुरणियूं खपे अल्लाह जे अॻियां गिड़ाइणो खपे ईअं न त रखी करे रोज़ा हाँ अल्लाह वटा दुआ घुरण जी ज़रूरत नाही अल्लाह वटा गिड़गिड़ाइण जी ज़रूरत नाही अल्लाह जे अॻियां गिड़गिड़ाइणो खपे त अल्लाह असांजा रोज़ा असांजो जागण असांजो क़याम असांजी तिलावत असांजूं सारियूं इबादतूं क़बूल फरमाए अॻे नेक जेको इंसान हुआ वो 6 महीने ताईं ये दुआ घुरंदा हुआ त अल्लाह असांखे रमज़ान मुबारक जो महीनो नसीब फरमा
जॾहिं रमज़ान मुबारक जो महीनो मटे वेंदो हो, जॾहिं रमज़ान मुबारक जो महीनो गुज़री वेंदो हो, त उहे हिन ॻाल्हि जी दुआ कंदा हुआ त ऐं अल्लाह असां हिन महीने में जेको इबादतूं कयूं आहिनि, जेको क़याम कयो आहे, जेको रोज़ा रखिया आहिनि, ऐं अल्लाह असांजी सारी इबादत खे तूं क़बूल फरमा। अज़ीज़ नौजवानो, बाज़ इंसान रमज़ान मुबारक में तो इबादत कई था, 5 वक्त नमाज़ें जी पाबंदी कई था, कुरान मजीद जी तिलावत कई था, अल्लाह जे जिक्र सां पिंड जी ज़बाने के तर रखे था, दुआऊं कई था, सदका खैरात में पण हिकड़े ॿिए खां वधी करे हिस्सो गिने था। लेकिन जीअं रमज़ान मुबारक जो महीनो मटे वञे थो, उन्हीं मां कई इबादतें के तर्क करे छॾिए था, कई इबादत के छॾारिए था, हत्ता के 5 टाइम फर्ज़ नमाज़ें के पण छॾारिए था या उन्हीं में सुस्ती कई था। ही तर्ज़ अमल बिल्कुल गलत है। उरे जे लाइ त जेको अल्लाह माहे रमज़ान जो रब है, वो रमज़ान पुठिया महीने शवाल जो पण रब है, ऐं वो साल जे मिड़ी महीने जो पण रब है। ऐं पां जे अल्लाह जी रमज़ान मुबारक में इबादत कई, उन्हें अल्लाह ताला जो पाखे ही हुक्म आए त मौत अचण ताईं उन जी इबादत कंदा रहो। हज़रत हसन बसरी रहमहुल्लाह फरमाईंदा हुआ त ऐ मुंहिंजी क़ौम जा इंसानो, ऐं हमेशा अमल कंदा रहो, पाबंदीअ सां अमल कंदा रहो। उरे जे लाइ त उन अल्लाह मोमिन जे अमल जे लाइ मौत जे अलावा को पण टाइम, को पण वक्त मुक़रर न कई, यानी मौत अचण ताईं उनखे अल्लाह जी इबादत करणी पवंदी, हमेशा अल्लाह जे अॻियां गिड़गिड़ाइणो पवंदो। हज़रत हसन बसरी रहमहुल्लाह ही आखिर चवण जे बाद ही आयत तिलावत फरमायो, वअबुद रब्बक हत्ता यातिकल यकीन, ऐं पिंड जे रब जी तारीफ़ जे ज़ात तस्बीह बयान कयो, ऐं उन जे हुज़ूर सजदा कंदा रहो, ऐं पिंड जे रब जी इबादत कंदा रहो एसि ताईं तव्हां मथे मौत अची वञे, यानी आई मरी वञो त एसि ताईं अल्लाह जी इबादत कंदा रहो। सिर्फ हिकिड़े महीनो अल्लाह इबादत फर्ज़ न कई, बल्कि 12 महीना अल्लाह जी ज़िंदगी भर अल्लाह जी इबादत करणी पवंदी। इन जे साथ साथ ही दुआ पर बार बार करनी खपे, या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक, या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित अला क़ल्बी दीनिक, या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक। ऐ दिली जा फेरण वारा, मुंहिंजे दिल के पिन जे दीन मथे साबित कदम रख। कितनी बेहतरीन दुआ है। उरे जे लाइ त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पण हमेशा अक्सर ही दुआ पढ़ंदा हुआ। हजरत उम्मे सलमा बयान करे थी त जॾहिं आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे पास हूंदा हुआ त कसरत सां ये दुआ पढ़ंदा हुआ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जर मूं कसरत सां वधारे दुआ पढ़ंदे ॾिठो त मूं हिकिड़ी मर्तबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछी कयो, नबीअ खे सवाल कयो त अल्लाह जा रसूल, ऐं हीअ दुआ घणी कुरे जे लाइ पढ़ो था, को वजह त हमेशा ये दुआ पढ़ंदा रहो था, अक्सर ये दुआ पढ़ंदा रहो था। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐ उम्मे सलमा, हर इंसान जो दिल अल्लाह जे आंगरी मिंजारा ॿी आंगरी जे विच में होए थो। हर शख्स जो दिल अल्लाह जे आंगरी मिंजारा ॿी आंगरी में होए थो। बस ऊ जंहिंखे चाहे सिधो रखे ऐं जंहिंखे चाहे कज रवीअ में मुब्तला कर दे, यानी अल्लाह तबारक व ताला चाहे तो उनके दिल के सही रखे, चाहे तो उनके कज रवीअ में मुब्तला कर दे। बिरादरान इस्लाम, अल्लाह तबारक व ताला पाखे जिंदगी में इतना बेहतरीन मौका दिने, इतना मौका दिने त पा इन मौके की गनीमत समझो। पा अमले साले मते साबित कदम रहो। जहिड़ी तरह पा रमज़ान मुबारक में फराइज जी पाबंदी सां अमल कंदा रहिया, नवाफिल में पण हिकिड़े ॿिए सां अॻियां वधण जी तारावीअ में कोशिश कंदा रहिया, अहिड़ी तरह
हाँ पर ही अमल पा जारी रखूं, ही तर्ज पा जारी रखो, इनके न छॾियूं। चुनांचा फराइज़ में जारा मेरा पहिरीं रात ॾींहं जूं 5 नमाज़ूं फर्ज़ आहिनि। 5 नमाज़ूं मस्जिद में वञी करे बा जमात अदा कंदा रहो। कुरे जी लाइ त क़यामत जे ॾींहुं मेरा पहिरीं इन इबादत जो हिसाब गिणो वेंदो। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाहु अन्हु बयान कई था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अव्वल मा युहासबु बिल अब्दु यौमल क़ियामति अस्सलातु फ़इन सलहत सलह साइरु अमलिही व इन फसदत फसद साइरु अमलिही। क़यामत जी ॾींहुं में पहिरीं नमाज़ जो हिसाब गिनो वेंदो। नमाज़ जे बारे में पूछताछ थींदी। जे कॾहिं नमाज़ सही निकिरे, नमाज़ दुरुस्त निकिरे त बाक़ी अमल पण सही निकिरंदा, दुरुस्त निकिरंदा। जे कॾहिं नमाज़ ख़राब निकिरे, नमाज़ फासिद निकिरे त बाक़ी तमाम अमाल पण फासिद निकिरंदा। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, युनज़रु फी सलातिही फ़इन सलहत फ़क़द अफ़ला व इन फसदत फ़क़द खाबा व खसिरा। ऐं हुनजी नमाज़ में मेरा पहिरीं न्यारियो वेंदो। जे कॾहिं उहो ठीकु निकिरे, बरोबरु निकिरे त उहो कामयाब थी वेंदो। जे कॾहिं उहो ठीकु न निकिरे त उहो ज़लील, रुसवा ऐं खसारे वारो हूंदो। बिरादरान इस्लाम, ई मेरा पहिरीं कलमे जे बाद, ला इलाहा इल्लल्लाह जे बाद पहलो अमल आहे। ई जेसि ताईं ज़िंदगी आहे तेसि ताईं फर्ज़ आहे। यादि रखो, नेकीअ जे बाद बुराईअ जो, गुनाह जो इर्तिकाब करणो, तो सचे दिल सां तौबा न करणी, पिंड जे नेकीअ के खुदि पिंड जे हथे सां बर्बाद करण जे बराबरि आहे, पिंड जे हथे सां ज़ाय करण जे बराबरि आहे। ऐं ज़ाहिर आहे त उहो शख़्स अक़लमंद न आहे, उहो शख़्स दाना न आहे जेको खुदि पिंड जे महिनत मथे पाणी फेरे छॾे, जेको खुदि पिंड जी महिनत के ज़ाय करे छॾे, जेको पिंड जी जद्दोजहद के खुदि वानीअ में खाक में मिलाए छॾे। अल्लाह तबारक व तआला फरमाए, वला तकूनु कल्लती नकज़त ग़ज़लहा मिन बअद क़ुव्वतिन अनकासा। ऐं उन औरत जी तरह न थी रजा जंहिं पिंड जो दागो मज़बूत वठण जे बाद उन जा रेज़ा रेज़ा करे विधे। यानी उन औरत जी तरह न थी जा जंहिं डोरे जे ज़रिए, जंहिं कपास जे ज़रिए हिकिड़ो धागो ठाहे, जेको धागा बने था, जेके पाण मिशनी में इस्तेमाल कयूं था, या जेको कपिड़ो बने थो ई कपास जे ज़रिए बने थो, त कपास जे ज़रिए उन हिकिड़ो मज़बूत धागो बनाए, उन मज़बूत रस्तो बनाए, रस्तो बनाइण जे बाद उन जा टुकर टुकर करे विधे, यानी उनखे वढे विधे। अहिड़ी तरह जेकॾहिं पाप नेक अमल करे, वरी नेक अमल खां हथ कढी गिनो, वरी गुनाहनि जी तरफ़ पा अची वञो त पाप पिंड जी इबादत के उन धागे जी तरह मलिया मेच करे रहिया आहिनि। बिरादरान इस्लाम, ही दुनिया जेको आहे चंद ॾींहं आहे, साह जेको आहे महदूद आहे, मौत जो वक़्तु मुक़ररु आहे। जेको इंसान हिन दुनिया मां हलिया वेंदासीं हिकिड़ो ॾींहुं, दुनिया में इंसान जो बाक़ी रहणु सिर्फ़ अमल जे लाइ आहे। लहो लैब जे लाइ न। अल्लाह तबारक व तआला फरमाए, अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। अल्लाह उहे जे मौत ऐं ज़िंदगी के पैदा कयो तां त आज़माए त आम जारा केरु नेक अमल करे थो। अल्लाह तबारक व तआला मौत के एतिरे जे लाइ पैदा कई तां त इंसान के आज़माया, इंसान जी परीक्षा गिना त इंसान मुजारा केरु नेक अमल करे थो, केरु हमेशा अल्लाह जी नाफरमानी खां बचंदो रहे थो। बिरादरान इस्लाम, हिन आयत जी मुनासिबत सां मालूम थिए थो त पंहिंजे लाइ हिकिड़ो शैतानी हथकड़ो तयारु आहे। नौजवाने खे ख़बर हूंदी, नौजवाने खे ख़बर हूंदी पंहिंजे लाइ काफ़िर जो हिकिड़ो प्रोग्राम मौजूद आहे। अल्लाह तबारक व तआला हिन प्रोग्राम में पंहिंजी परीक्षा गिने थो। अल्लाह पाके आज़माए थो त रोज़ा रखण जे बाद, नमाज़ूं पढ़ण जे बाद, सदका खैरात करण जे बाद, जागण जे बाद केरु प्रोग्राम में शरीक थिए थो।
पंहिंजो पड़ोसी हुए, पंहिंजे ॻोठ वारो हुए, त पाणखे हुन जी मदद करणी आहे। लेकिन इस्लाम जे खिलाफ़ कमु हुए, हुन में पाणखे मदद न ई करणी। अॼु कई नौजवान रात जो ही प्रोग्राम बनाए रहिया हूंदा त असीं अॼु काफी में वेंदासूं, अॼु असीं गायने में वेंदासूं। बिरादरान इस्लाम, ई उन औरत जी तरह पिंड जी नेकीअ खे बर्बाद करण जे बराबरि आहे। जहिड़ी तरह औरत रसो वॾे रसो बनाए करे हुनखे टुकर टुकर करे विधे, जेकॾहिं पापड़ वियासूं त पापड़ सारी इबादत खे बर्बाद करे छॾियो। गायना काफी ख़ासी चीज़ न आहे। अल्लाह पाके गायना सुनाउण जे लाइ न आई वधाई। अल्लाह पाके पिंड जी इबादत जे लाइ पैदा कयो। वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। मूं इंसान ऐं जिन खे सिर्फ़ अपनी पिंड जी इबादत जे लाइ पैदा कयो। अचो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चंद हदीसूं गायने जे तालुक सां सुनो। हज़रत अबू मालिक या अबू आमिर बयान कइं था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सयकूनन मिन उम्मती अक़वामुन यस्तहिल्लून अल-हिर्र वल हरीरा वल खमरा वल मआज़िफा। मुंहिंजी उम्मत में यकीन अहिड़ा इंसान पैदा थींदा, अचींदा, जेको ज़िना, रेशमी लिबास, दारू ऐं आलाती मौसीक़ी के हलाल तस्वर कंदा। हज़रत अबू मालिक अशरी बयान कइं था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजी उम्मत जा अहिड़ा इंसान ज़रूर अचींदा जेको शराब नोशी कंदा, दारू पीअंदा ऐं हुनजो नालो ॿियो की रखी छॾींदा ऐं हुन जे मथे मथे आलाती मौसीक़ी वॼाया वेंदा ऐं गायने वॼाइण वारियूं आम थी वेंदियूं। अल्लाह तबारक व तआला ये चीजूं करण जी वजह सां उन्हीं के जमीन में घर करे छॾींदो, ज़लज़ले जे ज़रिए जमीन में धसाए छॾींदो ऐं उन्हीं में जारा अमो के अल्लाह तबारक व तआला वानरा ऐं मिरु सूर बनाए छॾींदो। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास बयान कइं था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बेशक अल्लाह आ मथे शराब, जुआ ऐं ढोल खे अल्लाह तबारक व तआला हराम करे छॾे। ऐं ढोल जी तरफ़ न वञो ऐं गायना सुणण जी तरफ़ न वञो। अल्लाह तबारक व तआला ई चीज़ूं आ मथे हराम करे छॾे। मुसलमान जो कमु न आहे त गायना सुणे, मुसलमान जो कमु न आहे त ढोले मथे वञे, मुसलमान जो कमु न आहे त ढोले मथे हुन गायना गाइण वारे मथे काफियूं गाइण मथे मथे घुरूं कई। मूंखे चवंदे शर्म अचे थी। पा पूरे रमज़ान में पैसा किन ख़र्च कया हूंदा, पा पंहिंजे जे माल जी ज़कात किन ॾिनी हूंदी, लेकिन चंद कलाक में हुते पा बर्बाद करे हलिया थींदासीं। इस्लाम जे लाइ पा हिकिड़े ॿिए खां वधण जी कोशिश नथा कयूं, लेकिन वाह वाह जे लाइ, गायने जे लाइ, काफ़ी वारे मथे पा घोरूं कयूं, पा हुन खां हिकिड़े ॿिए खां अॻियां वधण जी कोशिश कयूं था। हज़रत साल बिन साद बयान कइं था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सयकूनु फी आखिरिज़ ज़माने खस्फुन व कज़फुन व मस्कुन। क़ील व मता ज़ालिक या रसूलल्लाह? क़ाल इज़ा ज़हरतिल मआज़िफ वल कईनात वस्तुहिल्लतिल ख़म्र। आखिरी टाइम में, आखिरी ज़माने में इंसान के ज़मीन में दसायो वेंदो, उन्हीं के ज़मीन में घर कयो वेंदो, उन्हीं मथे पाणी जी बरसातूं थींदियूं। मींहं जी बरसात न, बल्कि उन्हीं मथे अल्लाह तबारक व तआला पाणी जूं बरसातूं कंदो ऐं उन्हीं जूं शक्लूं बदिलियूं वेंदियूं, उन्हीं जूं शक्लूं मस्ख़ कयूं वेंदियूं। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ही फरमायो, त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो, अल्लाह जा रब, अल्लाह जा नबी आहे, अल्लाह जा रसूल, अहिड़ो ज़मानो कॾहिं अचींदो, अहिड़ो टाइम कॾहिं अचींदो जॾहिं अल्लाह ही अदाब मोकिलींदो? त आप सल्लल्लाहु फरमायो, जॾहिं आलाते मौसीक़ी फैली वेंदा, काफिए वारा, गायने वारियूं आम थी वेंदियूं, तहिड़े ही अल्लाह जो अदाब अचींदो ऐं शराब खे हलाल सम्झियो वेंदो। बिरादरान इस्लाम, जेकॾहिं को अमल करे त ही चंद हदीसूं हुन जे लाइ काफ़ी आहिनि,
जेकॾहिं अमल न करे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं मड़े हदीसूं बयान करे छॾियूं त हुन जे लाइ काफ़ी न आहे, हुनजे मथे में जूं भड़की न सरो। बिरादरान इस्लाम ऐं ख़ुसूसन नौजवान सां चवां थो त ऐं नौजवान मूंखे उमेद आहे तव्हां अहिड़ी महफ़िल में कीन वेंदा। मड़े नौजवान पंहिंजो हथ ऊंचो कयो, हथ ऊंचो कयो। मड़े केरु कीन वेंदो गाना सुण, काफ़ियूं सुण, केरु कीन वेंदो। मड़े हथ ऊंचो कयो, वाइदो कयो, ऊंचो हथ कयो, केरु सुण कीन वेंदो। भले पुठियां वेठा लेकिन रात जो ना ही वञो, अल्लाह जो घर आहे। मुसलमान वाइदे जी खिलाफ वर्जी नथो करे त बाक़ी इन महफ़िल में ना ही वञो, इन महफ़िल मां बाइकाट करणो आहे। पुठियां पा जेकॾहिं पाखे मदद कये त पा हुनजी मदद करे सघो था, हुनजो कर्ज़ आहे पा ॾेई सघो था, लेकिन पाखे अहिड़ी महफ़िल में ना ही वञो। अल्लाह तबारक व तआला वटि दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला पाके हमेशा पिण जी इबादत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह जेको पा इबादतूं कयूं आहिनि, जेको रोज़ा रखिया आहिनि, जेको राति जो जाॻिया आहियूं ऐं जेको तरावियूं पढ़िया आहियूं, जेको शब क़द्र में जाॻिया आहियूं, जेको क़ुरान जी तिलावत कई आहे, जेको सदका ख़ैरात कयो आहे, अल्लाह पंहिंजी सारी इबादत खे क़बूल फरमाए। अल्लाह तबारक व तआला पाके पाबंदीअ सां नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह जहिड़ी तरह अल्लाह जे घर खे पा रमज़ान में आबाद कयो, अहिड़ी तरह अल्लाह पाके 12 महीना रमज़ान मस्जिद खे आबाद करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पंहिंजे दिली में, अल्लाह तबारक व तआला पंहिंजे दिली में पिण जो डर पैदा करे, पिण जो ख़ौफ़ पैदा करे। जंहिं डर जी वजह सां, जंहिं ख़ौफ़ जी वजह सां पा हमेशा अल्लाह जी इबादत कंदा रहो। अल्लाह तबारक व तआला पाके इन चंद ॻाल्हि मथे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पाके जारे तैसे ईमान इस्लाम मथे मारे त पंहिंजो ख़ात्मो ईमान इस्लाम मथे करे। आमीन सुम्मा आमीन।